उम्मीद कयां दोस्तों हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। तीअं बादशाह में हिकु ग़रीब शख़्स रहंदो हुयो। पोइ ग़रीब शख़्स जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो पियो थिए। ॾींहं राति पंहिंजे हिसाब सां लोड़ हो करे पियो, पर हुनजी पूरी कोन पई पवे। हेॾां आणे त हेॾां हली वञे, हेॾां आणे त हेॾे हली वञे। सो ॾाढो परेशान हुयो। हुनजी घरवारी बि तेज़ रांदीगर हुई। सो मुड़ुस जी जंहिं महिल ॾिसंदी त हाणे हीअ शइ कोन्हे त बसि खुड़ुंदे खणी खणे पईसि। हू वीचारो पंहिंजे हिसाब सां ॾाढो लोड़े पियो, पर का बि घर में पूरी न हुई। हिन सोचियो त पाण हाणे छा कयां, केतिरा ॾींहं हूंदुमि जो इहो पियो लोड़ ॾिसंदुमि ऐं गारियूं झलींदुमि कुराड़ी पंहिंजीअ जूं पोड़ीअ जूं। सो हूअ बि ख़तरनाक आहे। जंहिं महिल बि पुॼां थो थकल टुटल, हाल अहिवाल ॿिया छॾे पहिरियां थुक लहण थी पुछा करे मूंखां। ॾाढो ॿरो ॾेई पोइ हथ कढे। सो हाणे इन खां त ख़ुदिकशी करे छॾियां त उहो भलो आहे, भला न हूंदुमि न जान या छॾाए वेंदुमि हितां। सो बसि हाणे ॿियो कुझु बि चारो न आहे मूं ग़रीब जो। अदा इहो दिलि में ख़्यालु करे सोचे हकले हो करे रवानो थी पियो। रसो पाण सां साण खे त वञा काथे वञी फाही ॾियां पाण खे त भला जान छुटी वञे। इन इरादे सां ग़रीब शख़्स हकले हो करे निकिरी पियो। कंहिं जंगल में ॾिठे हिकु लहो आहे, सो ढूंढड़ो आहे, फांसीअ जी सहूलियत में आहे। हिन ग़रीब शख़्स वञी उते रसो मथे ॿधी ऐं उहो फाही वारो सेटअप पियो ठाहे। एतिरे में हिकु फ़क़ीर उतां हुनजो गुज़र थियो। ॾिठे त बड़ा हमरा फांसीअ जी तयारी पियो थो करे। फ़क़ीर पुछा की त ॾे हाल अहिवाल, भला छा थो करें पियो। हुन सॼी तेर पितेर करे ॻाल्हि ॿुधायसि ऐं रोई पियो, अखियुनि मां पाणी वही पियुसि। अदा फ़क़ीर हिन खे ॾाढी माठ बाट कराई हेॾां होॾां। अदा फ़क़ीर हिन ग़रीब खे ॾिठो, ॾाढो हालत आहे वीचारे की माईअ बूथ सुॼाए रखियो अथसि। सो हाणे माईअ जो मारियल आहे वीचारो, जीअं मां बि मारियल आहियां थोरो घणो। सो हुनखे बि इहा ॻाल्हि सम्झ में अचे त तव्हां अहिड़ा बि काफ़ी सारा दोस्त हूंदा मारियल, पर दिलि में न कजो त मां नालो कंहिंजो न खणंदुसि, पंहिंजो ई खणी सघां थो। अदा हिन खे ॾाढी फ़क़ीर दिलदार ॾिनी। चई मरण मां को बि फ़ाइदो न अथई, इहो वॾो गुनाह आहे। जेको बि ख़ुदिकशी करे थो, अॻे जहान हुनखे इहो पुछाणो हले थो त तोखे मां हथ पेर ॾिना, हेॾो सारो अकुलु दिमाग़ु ॾिनो, तूं ख़ुदिकशी छो कई। अलाह जो शुक्र अदा करियां ते बि तोखे मां ॾियां, तूं खामखा इहो ग़लति कमु छो थो करें। अदा फ़क़ीर खे फ़क़ीर बलाल हिन खे ॾाढो सम्झायो। सो हाणे हिन चयो हाणे कुझु बि थी पए, मुंहिंजी हीअ घरवारी जेकी आहे त बसि बहरहाल मुंहिंजी टक जी इज़त नथी करे। मां हेॾो गॾ वांगुरु लोड़ियां थो, सो मुंहिंजो का परवाही कोन अथसि। फ़क़ीर चयो हाणे तो त हिकु थोरो मां कयां थो। हिकु फ़क़ीर हुनखे वींडो ॾिनो, मतिलबु हथ मां हिकु मुंडी लाइ ॾिनईसि। चई हिन मुंडी आहे, मतिलबु हीअ जादुई मुंडी आहे। तूं हिन खे थोरो मथां रेगड़ींदे त मतिलबु त हिकु जिन थींदो, ईंदो ई जिन पैदा थींदी। उहो जिन खे जेकी शइ चवंदे उहा शइ तोखे करे ॾींदो। पर जिन जी हिकु ख़ासियत आहे, हू चवंदो आहे जॾहिं बि निकिरंदो आहे चवंदो आहे कमु, जे कमु न ॾसींदे त तोखे मारींदो। इहो हुनजो कौल थियल आहे, वाइदो थियल आहे। ऐं निकिरंदो बि रोज़ानो आहे। रोज़ानो हिनखे कढणो आहे तोखे कहिड़ी बि हालत में, भले कुझु बि थिए ॾींहं जो, मतिलबु त रोज़ाना हिनखे को न को तोखे कमु कराईंदे, तॾहिं हू सबुरु कंदो, न त हू निकिरी बि तोखे मारींदो। अदा हिन फ़क़ीर हिन खे ॾिनो उहो छलो मुंडी। अदा हिन ग़रीब शख़्स वरिती। ग़रीब शख़्स खे सॼो तेर पितर इहो हाल अहिवाल करे ॿुधाईं त भाई हीअ शइ जेकी शइ चवंदे सभु कमु कंदो। बाक़ी इहा ॻाल्हि करे ॿुधाईं त न कढियोसीं ऐं न कमु ॾसियोसीं त तोखे घाटो भञो तुंहिंजो। अदा हिकु ग़रीब शख़्स रसो साॻो खणी कुल्हे ते ऐं उहा मुंडी फ़क़ीर वारे खणी सिधो घर आयो। घर अचे जिन खे कॾहिं ज़ोर ॾेई मुंडीअ खे। अदा जिन आयो ॿाहिरि निकिरी, जिन खे चई त हाणे मूंखे अन्न जा 50 मण खपे। अदा देरी न कई, जिन हले किथां वञी हिनखे 50 मण अन्न जो आणे ॾिनो। अदा ख़ैर सां उहो कमु करे हेॾे होॾे हथी उहो करे बीठो त वरी सुबुह थी, वरी हिन जिन खे कढियईं। चई मूंखे 100 ढोर मीहुनि जो आणे ॾे। अदा हिन ग़रीब शख़्स देरी न कई, हुन मतिलबु त जिन हिन खे ग़रीब शख़्स खे 100 ढोर मीहुनि जो आणे ॾिनो। वरी त उहा मीहुनि खे पंहिंजे हिसाब सां किनियूं मुनियूं हणी, वॾो होॾो लोड़ा बोड़ा हणी पंहिंजे हिसाब सां वांगुरु ठाहे मीहुनि खे अंदरि वाड़े राति रहियो। ख़ैर सां सुबुह थी, वरी हिन खे ज़ोर ॾिनई। चई त हाणे बहरहाल मुंहिंजो घर कोन्हे को, VIP माल आहे त माल जो मना बि मूंखे खपे। अदा हिन खे जिन देरी न कईसि, हिन खे VIP घर बि खणी हले किथां ॾिनईसि ऐं मना बि बाक़ाइदे VIP मालात थी वई हिन वटि। हे ग़रीब शख़्स सुकून रहणु लॻो। हाणे ज़ाल खे चई हाणे, चए बसि हाणे गंज आहे, तोखे हाणे बसि ज़ोर पई ॾींदमि, हाणे ॿियो कमु मूंखे कोन्हे को।
सो हाणे नौकर चाकर हिन जा पंहिंजे हिसाब सां छॾी माल जे वाहे बि कुझु धनार वग़ैरह। सो हाणे सुकून हिन जी ज़िंदगी गुज़रे पई। अदा हिन जी पंहिंजे हिसाब सां मालात बि ठाराई, माल बि आंदई, ॾुध पुट बि मतिलबु थियसि हेॾो होॾो त खीर मखण पियो खाईंदो। अदा हाणे साईं सुबुह थी, अदा जिन आयो, वरी सुबुह ते जिन खे घुरायो, वरी जिन चयो त कमु, हिन जो त हाणे ॿियो कमु हिनखे सम्झे ई कोन पियो, सभु कमु थी वियो। ॾिठई त हिकिड़ा 100 एकड़ खनि आहे। चईं भला इन मां झंगु छो न कढाए छॾियांसि, भला वांदो वेही छा कंदो हुई। चईं हिन 100 एकड़ मां बहरहाल कुझु झंगु कढ, वरी पोइ वधीक ॾसींदोमांइ पियो आस्ते आस्ते। अदा जिन जो बीठो देरी न कयईं, भाऊ छा त सम्झे त 5 एकड़ ई झंगु कढी शाम ते हिन ॾे मोटी अचे, 5 एकड़ कढी आयो आहीं। चई चलो सही आहे। अदा हिन जो डेली इहो कमु हुजे, 5 एकड़ हिन को कढाए पियो वञे। हकलींदे हो कंदे उहो 100 एकड़ जेको हुयो उहो सभई मतिलबु जेको झंगु हुयो उहो साफ़ु करे वियो। हाणे उहो 100 एकड़ जो साफ़ु थी वियो त हाणे ॿियो कमु कहिड़ो ॾसियांसि। हे परेशान हुजे ग़रीब शख़्स, ऐं हिन खे फ़क़ीर वारी ॻाल्हि बि यादि बि पई, जे कमु न ॾसींदोमांसि त हीउ घाटो भञंदो। हीअ सोच वीचार मुंहिंजे सफ़ा परेशान थी वियो, हाणे कमु ॾसियांसि कहिड़ो। हीअ त देरी न कई, हफ़्ते खनि अंदरि इहो जेको बि हुयो 100 एकड़ में गंद किचिरो वण टिण इहे सभु त कढी वियो। हाणे छा कयां। हीउ परेशान वेठो हुजे, ज़ाल अची पुछा के त ॾे हाल अहिवाल, हेॾी दुनिया मिल्कियत हूंदे बि तूं परेशान आहे। चई यार बसि इहा ॻाल्हि न पुछा कर, सॼी तेर पितर ज़ाल खे करे ॻाल्हि ॿुधाई त हाणे छा थिए। ज़ाल चयो त हाणे मसां खे कीअं ख़बर पए त हाणे छा मसइलो थींदो। चई हाणे हिन खे कमु न ॾसींदुमि, हीउ मुंहिंजो घाटो भञंदो, अहिड़ो कमु त आहे बि कोन। अदा हाणे छा करे। नेठि ई परेशान थी चई भला उअई जिन त मूंखे मारे छॾींदो, घाटो भञंदो, इन खां छो न वञी मां भला पंहिंजे हिसाब सां खाई खाई मरां त उहो भलो आहे। साॻो रसो खणी कुल्हे ते अधो हकली होकर साॻे जॻह झंग ॾे लही मतिलबु त झंग ॾे रवानो थी पियो। ॾिठईं त साॻो ई उहो लहो ऐं साॻे हंधि वञी साॻो इहो कमु चालू कयईं। अदा रसो मथे ॿधी ऐं हेठि फाई बि ठाहिणु चालू कर त वरी साॻो ई फ़क़ीर आयो। अदा फ़क़ीर पुछा के त ॾे हाल छा थो करे पियो। हिन साॻी तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाए त हाणे हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो मां हाणे उअई मूंखे हू मारे, इन खां त भला पंहिंजो पाण खे मारे छॾियां उहो भलो आहे। फ़क़ीर चयो तूं सफ़ा चरियो आहे, जट आहे, या तोखे अकुलु न आहे, या त वरी तुंहिंजी मालिकी पूरी तरीक़े सां न आहे, जो तूं थोरी थोरी ॻाल्हियुनि ते फांसी ते तयारु लॻो बीठो आहे। हिन जो हो खामखा हुनखे न कमु ॾसींदुमि त हू त ज़रूरु मारींदो न मूंखे। चई हा हू त मारींदो ई। चई इन खां पोइ मां पाण छो न मारे छॾियां। हिन फ़क़ीर चयो त तूं चरियो आहे। चई हाणे हिकु कमु कर, भला मां तोखे सलाह ॾियां थो सुठी, सो इहो कमु कर। हिन जो फ़क़ीर खे पुछा के त ॾे का सलाह भला। फ़क़ीर हिन खे चयो हाणे हीअं कर, तूं त पैसो त जाम आहे, वञ को ॿाहिरियों कुतो को ॾिस, काथां बि हुजे, कंहिंजो मालिक जो हुजे, कंहिंखां बि भला ख़रीद करे जेको वीडो कुतो हुजे, मतिलबु जंहिंजो पुछ वरियल हुजे, उहो वठी पंहिंजे दर ते ॿधी फिटी कर। जंहिं महिल बि जिन बहरहाल तूं हुन मां कढे छले मां त उनखे आर्डर इहो ॾे त इन कुते जो पुछ सिधो करे। ऐं हुन खां कुते जो पुछ सिधो ई कोन थींदो, सो जहिड़ो आहे ओड़ो लॻो पियो हूंदो। पोइ जॾहिं बि अचे कमु चवेसि, जेकर तो न हुजे ॿियो कमु ज़रूरु इहो ॾसेसि, इहो कुते जो पुछ सिधो कर बसि। हिन जो वाह जो कमु ॾसी। अदा ही ग़रीब शख़्स फ़क़ीर सलाह वठी वियो कंहिं बाज़ार मां कुतो ॾिठईं वींदे पुछ सां हुयो। उन मालिक खां अॼु चईं त भाई हीउ कुतो मूंखे खपे। हिन जो जहाज़ मालिक सॼो ॾींहुं टोंके बि सुरहियो कोन थो ऐं हेॾां होॾां भौंके बि कोन थो, बेज़ार थियो त मालिक वॻई। हिन जो बाबा टको वठंदोमांइ। हिन देरी कई टको कढी ॾिनसि, बाबा वठि। अदा कुतो काहे सिधो सोयो पंहिंजे घर में ॿधी छॾी अङण ते। ज़ाल हिन वारे चई त मुंहिंजो मुड़ुसु चरियो थी वियो, हाणे साईं कुतो कहिड़े हुन कम लाइ वठी आयो आहे, जो कहिड़े हिसाब सां कुतो कायो आहे। हिन खे वरी कुराड़ी पंहिंजी ॿ टे थुकलांदा कई। हिन चयो तूं हिन राज़ खे नथी ॼाणे, हीउ वॾो कमु आहे। चई चलो ठही आहे, जेको कम में त धूड़ वञी पाए, भला मुंहिंजो छा वञई। अदा कुराड़ी बसि कई। हिन अहिड़ो कमु कयो, उहो त टेम थियो उन कढणो ई कोन हुन जिन खे। अदा जिन खे ज़ोर ॾिनई खणी, जिन जो मुंडिया मां निकिरी आयो। जिन चयो त कमु, चई हाणे हीउ जेको कुतो ॾिसेंदो न, इन कुते जो मूंखे पुछ सिधो करे ॾे। हिन जो जाई बसि हिन चयो त इहो मसइलो ई न आहे। अदा जिन अटैक वञी कई साईं कुते जे मथां, विझी कुते खे होॾो मुंड ॾो ऐं हथों ई पुछ ॾो सिधो करे सफ़ा अखि विझाए त मतिलबु त टुक कीअं हीअं।
अख वताए बताए हेॾो होॾो सिधो करे चईं बसि सिधो थी वियो, हथ जो कढी त वरी साॻो ओड़ो बीह रहियो। वरी जीअं साईं उन कुते जो साॻो मुंहुं ॾाढो हथु विझी वरी पुछ ॾिनो हथु विझी वरी सिधो करे सफ़ा अख बख मिलाए हेॾां होॾां हुनखे सिधो थी वियो। खणी हथ कढे त वरी साॻो वींडो थी बीहाए अची हिन जिना अची महिनत कई अथई पंहिंजे हिसाब सां हण हणा त उहो कुते जो पुछ सिधो कोन थियो। अदा वरी हिन सिजु लही वियो, सिजु लही वियो वरी साॻो ई मुंडीअ में जिनो हलियो वियो। अदा वरी थी खेर सां सुबुह वरी साॻो ई उन हमरा कमु कयो त हाणे ॿियो कमु कोन्हे को, हिन कुते जो पुछ सिधो कर। अदा वरी साॻी महिनत में शुरू थी वियो, साॻो कुते खे मुंहुं ढका वठी पुछ ताणी सिधो करे वरी हथ करे त वरी वींडो जो वींडो। अदा ही त सफ़ा उन जिन बेज़ार थी पियो, हाणे छा थिए। अदा जिन हिनखे ॿाहूं ॿधी अध ॿधा हथ जोड़िया, अदा महिरबानी तुंहिंजी थी, कुते जो पुछ कॾहिं बि सिधो न थींदो। सो कॾहिं कॾहिं मालिक बि मूंखे चवंदा छोरो हे न सुधरंदो वरी कुते जो पुछ आगो, कॾहिं कॾहिं टुकड़ा त कईंदा न, पर मूंखे त काई ख़बर ई न पवंदी आहे, जूं ई न गंद में चुरंदी आहे। सो हुन ॿाहूं ॿधी जिन चयो त बाबा महिरबानी थी तुंहिंजी, बाबा मूंखे मां पंहिंजो इहो वाइदो जेको कौल कयो त मां इहो मां वापसि थो कयां, मूंखे अंधो काणो कमु न ॾसे ते बि मां हिते सही आहियां, बाक़ी हीउ कमु मूंखां न थींदो, ॿाहूं थो ॿधाए हेॾे। त जिन हिनखे ॾाढा इलाज कया, बाबा मुंहिंजी हाणे पचर फिटी करे, हीउ कुते जो पुछ आहे, सो कुते जो पुछ कॾहिं बि सिधो कोन थींदो, अदा महिरबानी कर। हिन ग़रीब शख़्स जो त मुंहिंजो घाटो न भञंदे, चए न चए बा मां टिजां हिन करे पियो त मां मुंहिंजो घाटो भञे, जे नथो भञे त पोइ सही आहे। अदा हो जिन पंहिंजी ॻाल्हि ते राज़ी थी वियो, अदा हू ग़रीब शख़्स जेको हुयो हुन त माल मिल्क त जाम थी वई, ॾोर रिज़क गंज थी वियो। कल्ह टियों ॾींहुं मां बि वरी मखण जा 2 किलो खनि हुनखे वठी आयो, मूंखे दोस्त खे ॾियणा हुआ, सो पाण बि कुझु खाधो हुयोमांसि, हुनखे ख़बर ई न हुई, हुनजी तौर त चयो न पूरी आहे, मां चयोमांसि कूड़ बि हयोमांसि कुझु। सो कई आहे कहाणी त पंहिंजी पुॼाणी ते पुगी, उमेद था कयूं तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी, छो त कहाणी खणा त वॾे टेम खां वठी थो, पर अलाए छाजे करे इहा मुंहिंजी आदत आहे, मतिलबु न छॾे सघंदो मां भले तव्हां कुझु बि कयो था, कुते वारो पुछो ई मुहारी ॻाल्हि साॻी आहे। सो दुआनि में यादि रखिजो कुर्बान अली कलोड़े खे। सो वक़्तु मिलंदासीं नई कहाणीअ सां गॾु, एसि ताणी रखिजो दुआनि में यादि, अला निगहबान।